जी असां हिन वक़्तु इस्लाम कोर्ट में एहसास क़फालत सेंटर ते मौजूद आहियूं। औरतुनि जे वज़ीफ़े जा जेके पैसा आयल आहिनि उहे ओमनी जेके मालिक आहिनि उहे औरतुनि सां फ्रॉड करे ऐं जेके सेंटर आहिनि उहे कैश न वञण जो बहानो ॼाणाए हिकिड़ो त सेंटर देरि सां खोलिया पिया वञनि, ॿियो औरतुनि जे पैसा जेके ॾिना पिया वञनि उन्हनि ते कटौती बि थिए पई। असां हिते औरतूं मौजूदु आहिनि, हिते मर्द मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सहूलियतुनि जे हवाले सां उहे छा था चवनि। छा बाबा रुश्वत से हलन पे असां गरीबी के कोंदा जुड़ल असां का 500 घुरन दा। हमारा सत्यानाश हो गया, पैसे ले लेके खिड़कियों के आगे खड़े हो। हाल देखो धक्के कैसे लग रहे हैं। 8 ॾे बेहोश थी चुकियूं आहिनि। उन खां पोइ हिते जेको बि सरमाएदार आहिनि उहे सभु रुश्वत वठनि था। इंतिहा हिन खे पैसो सही मिले ई कोन थो। ग़रीब परेशान आहिनि। हिकिड़ो त रोज़ो आहे, पाणी बि औरतुनि खे मिले कोन थो। तंहिंखां पोइ हिते मीडिया पुगी आहे, एसी साहब आयो आहे, उन खे सभु ॿुधायो आहे अहिड़ो ज़ुल्म न कयो वञे। 3-4 औरतूं बेहोश आहिनि, इन में इंसानु मरी बि सघे थो, हयाती विञाए सघे थो। अमी न हुआ न त एतिरो पैसा सही पिया 500 1000 500 कटिन पिया वठन था न को ॾियनि था पैसा, छा करूं। कटोती 12,000 जे पोयां ही जेको आहे हींअर 500 कटनि पिया ऐं उन खां पोइ कुंड पासनि में जेको 1000 2,000 अबोज माण्हुनि खां कटिया वञनि पिया। जेके नथा सम्झनि उन्हनि खे नकली नोट बि हलनि पिया। हिते काफ़ी अहिड़ियूं मायूं आहिनि जिन्हनि रड़ियूं कयूं आहिनि, उन्हनि खे ख़बर कोन थी पए, उन्हनि खे नकल नोट ॾिना पिया वञनि, जाली नोट ॾिना पिया वञनि। ऐं महिरबानी करे अटो सस्तो करे ऐं ही पिन ते न हिराए, माण्हुनि खे रोज़गार ॾे। जिन एहसास क़फालत जे सेंटर ते मौजूदु आहियूं। हिते औरतुनि खे जेका पैसा मिलनि पिया 12,000 उन ते कटौती कई पई वञे। फ़ी औरत खां 500 खां 1000 रुपया कटौती कनि पिया। ऐं ॿियो जेको शिकायतूं मिलनि पियूं त हिते एजेंट जेके सरगर्म आहिनि, ओमनियुनि जा जेके मालिक आहिनि, उन्हनि एजेंट जेके मुक़ररु करे छॾिया आहिनि। उहे औरतुनि खां जेका से गॾु जेका से पैसा वठी ऐं सेंटर जे ॿाहिरीं पासे उहे वसूली करे शाम जो जेका से ओमनी मालिकनि खे ॾींदा आहिनि। अहिड़ियूं शिकायतूं मिलियूं आहिनि। नकली नोट बि हिते शिकायतूं मिलनि पियूं। औरतुनि खे जेका से ॾेई फ्रॉड कयो पियो वञे। असिस्टेंट कमिश्नर समीअ संजराणी जेका से हिन सेंटर जो दौरो कयो आहे ऐं हितां हलंदड़ जेका सेंटर आहिनि उन्हनि जी इंतिज़ामिया खे सख़्ती सां हिदायतूं कयूं वियूं आहिनि। अगरि कंहिं कटौती कई त उन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वेंदो। पर हिन वक़्तु जेका से हिते ग़रीब थर जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि खां जेका किस्त चइबी उन ते कटौती जो सिलसिलो आहे उहा सरेआम जारी आहे। गाज़ी वज़ीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।